अस्सलाम वालेकुम। शाहिद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम भली का दोस्तों। अॼु ज़बरदस्त बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। ड्रामो बहितरीन मोड़ ते पहुतो आहे। तव्हां ॾिठो त हाणे दिलावर पंहिंजे चलाकियुनि में पाण फाथो आहे। सांवर कोशिश में आहे त रुंडे खे अहिड़ी सज़ा ॾियां जी हू सॼी ज़िंदगी तस्बीह ऐं मुसले खां हेठि लहे ई न, तस्बीह पढ़ंदो रहे ऐं मुसले ते सजदा ॾींदो रहे। अहिड़ो तरीक़े सिधो कयां जीअं सिधी हूंदी आहे बांस जी लठ। ऐं होॾां जेको आहे दोस्तो कोशिश में आहे अकबर ख़ान दाणे सागर ख़ान खे मारे छॾींदुसि। सामने दिलावर वारनि जा इख़्तिलाफ़ पाण में हलनि था, केरु ईंदो हिन खे बचाइण पलांद वठणु। लेकिन मंसूर ख़ान ते ॻाल्हि भली कई, बाबा जॾहिं हिन जो लाश ॻोठु ॾेई वेंदो सभु हिकु थी वेंदा, वरी तोखे टांटा ॾेई छॾींदा ॻोठ वारा, ईअं न कर। पोइ हाणे वरी ॿी का चाल सोचींदो अकबर ख़ान बि सियाणो शातिर माण्हू आहे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अगरि वीडियो सुठी लॻी त हिन खे प्यारो कमेंट बि करे छॾींदा। अगरि अहिड़ी अपडेट तव्हांखे ॿीहर बि खपे त पोइ दोस्तो मथां जेको आहे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।